विच ओभर मां हिकु वॾी ख़बर साम्हूं अची रही आहे। ईरानी परदेही वज़ीर अब्बास इराक़ची दावा कई आहे त अमरीका ऐं ईरान विच में जंग जे ख़ात्मे बाबति मुआहिदो हाणे इंतिहाई वेझो पहुची चुको आहे ऐं ईंदड़ 1 खां 2 ॾींहनि अंदरि उन मुआहिदे जी अॻभराई थी सघंदी। अब्बास इराक़ची मूजिबि 2 महीननि खां वधीक अरसे ताईं जारी रहंदड़ ॻाल्हियूं हाणे आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि। हुन चयो आहे त मुआहिदे खां पोइ दुनिया जे अहम सामूंडी रस्ते आबनाए हुर्मज़ ॿीहर मुकमल तौर ते खोलियो वेंदो। वाज़े रहे त दुनिया जे तेल जो वॾो हिसो हिन सामूंडी रस्ते ज़रिए गुज़र थिए थो। ॿिए पासे अमरीकी सेंट्रल कमांड दावा कई आहे त हुन आबनाए हुर्मज़ में केतिरनि ई ईरानी हमलावर ड्रोन मारे किराए छॾिया आहिनि। अमरीका जो चवणु आहे त इहे ड्रोन तिजारती ॿेड़नि लाइ ख़तरो बणिजी रहिया हुआ, जॾहिं त ईरान हिन मामले ते अञा ताईं बाज़ाब्ता रद्द अमल नाहे ॾिनो। मुआहिदे जे इम्कान सां आलमी मार्केटुनि में बि वॾो असरु ॾिसण में आयो आहे। ख़ाम तेल जूं क़ीमतूं लॻभॻि 4 महीननि जे घटि तरीन सतह ते पहुची वियूं आहिनि, छाकाणि त सीड़पकार हाणे जंग बदिरां अमन जी उमेद ॾिसी रहिया आहिनि। इन दौरान पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ बि सरगर्म नज़र अची रहियो हो। शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआहिदो ईंदड़ 24 कलाकनि अंदरि हतमी शिकिल इख़्तियार करे सघे थो, जॾहिं त पाकिस्तान, कतर, सऊदी अरब ऐं मिस्र समेत केतिरनि ई मुल्कनि सिफ़ारती सतह ते राब्तनि में आहिनि। पर हिते हिकु नओं मोड़ बि साम्हूं आयो आहे। जिते पाकिस्तानी इख़्तियारिन मुआहिदे ते जल्द दस्तख़तनि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि, उते ईरानी परदेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई वाज़े कयो आहे त दस्तख़त जी तारीख़ अञा ताईं तइ नाहे थी ऐं कंहिं बि ऐलान बाबति एहतियात ज़रूरी आहे। ॿिए पासे खिते में छिकताण अञा ख़तमु नाहे थी। लिबनान में हिज़्बुल्लाह ऐं इसराईल फ़ौज विच में नवां जहिड़ा रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त इसराईल ॾखण लबनान जे केतिरनि ई इलाइक़नि मां माण्हुनि खे कढण जूं वार्निंगूं जारी करे छॾियूं आहिनि। सवाल इहो आहे त छा वाक़ई अमरीका ऐं ईरान विच में तारीख़ी अमन मुआहिदो थियण वारो आहे? छा आबनाए हुर्मज़ मुकमल तौर खुली वेंदी? विच ओभर आख़िरकार हिकु वॾी जंग खां बची वेंदो?